अस्सलाम वालेकुम सिंध वासियों, मां यहाँ आपका टीवी जो होस्ट जावेद खास के लिए अज मां वहाँ के अड़ी शख्सियत का तारफ़ तो कराया, वक़फ़त तो कराया। असांजे सिंध जो मां नाज़ अदाकार, गुलूकार, फाइट डायरेक्टर असां तव्हांजे साम्हूं वेठो आहे राजू। बिस्मिल्लाह। राजू साहब छा हाल आहिनि? वालेकुम सलाम भाऊ, ख़ुशि आहियो? जावेद साईं ख़ुशि आहियो? बिल्कुलु बिल्कुलु। सभा तयार? राजू मूंखे तव्हां इहो ॿुधायो, तव्हांजो पूरो नालो ऐं तव्हां हिन फील्ड में कीअं आया, शो बिज़नेस फिल्म में ऐं ड्रामनि में कीअं आया, इहो थोरो कीअं हादसो थियो, थोरो तफ़सीली ॿुधायो। हे जावेद साईं, ॾाढो भलो सुवालु कयो, मुंहिंजी दिलि वटां सुवालु कयो अथव इहो। मूंखे यादि आहे उहो पंहिंजो सीन पहिरियों नंबर जॾहिं मूंखे पंहिंजे पीउ घरां कढी छॾियो। घरां कढी छॾियो? छो? ॿिनि माण्हुनि जे करे। ॿिनि माण्हुनि जे करे? मूंखे बुख लॻी घणी, मां पंहिंजा बाबा ॿी बि मानी खाईंदुमि। मूंखे पीउ चयो तूं मूंखे नुक़सानु निकिर था। उन खां पोइ छा थियो? पोइ सिधो वियुसि कराची। अरे वाह, कराची डायरेक्टर। कराची में हिकिड़ो मूंखे डायरेक्टर मिलियो। छा नालो हुअसि? नाले जी ख़बर न आहे, बहरहाल पुराणी ॻाल्हि आहे। उन मूंखे हिकिड़ो सीन ॾिनई, 5000 बुलंदीअ तां जंप ॾियणो आहे। 5000 बुलंदी तां जंप ॾियणो आहे तव्हांखे? बिल्कुलु सीन 5000 तां बुलंदीअ तां जंप हुजो। डायरेक्टर जीअं ई कयो एक्शन, वाह, मूं बि कयो एक्शन, तो बि कयो एक्शन, जंप न साईं तव्हां रिएक्शन कयो आहे न? अल्लाह, रिएक्शन ॿिया पिया कनि त ही जंप न ॾेई सघंदो। ठीकु हा ॿुधायो। जीअं ई मूं जंप ॾिनो, ओके। उन खां पोइ खोड़ सारियूं फिल्मूं कयूं अथमि। वाह साईं वाह। पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे जावेद साईं। तव्हांजी वॾी मशहूरु फिल्म उन त ॿुधायो। मुंहिंजी मशहूरु फिल्म हिकिड़ी आहे टाइटैनिक। यार इहा त मूंखे जेतिरी ॼाण आहे या मूंखे जेतिरी मालूमात आहे, इहा त अंग्रेज़ी आहे साईं। ईअं न कयो न, त कुझु रिआयत कयो यार। टाइटैनिक जहाज जो ड्राइवर कहिड़ो ॾिठो ई न? मां आहियां। ही जहाज सॼो मां पियो हलायां। अच्छा, बाक़ी समुंड जूं छोलियूं। अरे वाह। कि मैं जहाज खे हीअं पिया फेरायां, कि मैं हीअं पिया फेरायां। साईं उहो त अंग्रेज़ी में, तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हाई पई तव्हां? व्हाट यू डू एबीसीडी अंग्रेज़ आहियां। वाह साईं वाह। पोइ साईं पोइ अॻिते ॿुधायो छा? पंजाबी फिल्मनि में ऑफर थी। नाज़रीन ॿुधो था न हमरा जूं ज़बरदस्त ख़ूबसूरत ॻाल्हियूं। नाज़रीन मुंहिंजी हिकु सची ॻाल्हि ॿुधियो, पंजाबी फिल्मनि में मोला जट में। वाह वाह, मोला जट में तव्हां हो? हा न, मुस्तफा कुरैशी पोयां केरु बीठो? तव्हां पोयां बीठा हो? न, पोयां बीठो में बंदूक छा बीठो? यार बंदूक मूंखे त को माण्हू नज़र ई कोन आयो मुस्तफा कुरैशी पोयां। साईं तव्हांजी नज़र घटि आहे। पोयां केरु बीठो? ॾिठो ई बुट वारो कहिड़ो? अच्छा बुट में ढलंदो न? हा इहो मां हो मैं। अच्छा वाह वाह। उन खां पोइ पछतो फिल्म जी ऑफर आई। पछतो ॾाढी हार्ड आहे। केरु ॻाल्हाए थो, तोखां किथे सम्झ में ईंदी? दरगला गा शागा खागा पागा गागा धिंदा धिंदा दारा दा पखाए रागुल है। समझ में आया तो ठीक ले, नहीं तो भाग ले। उन्हें बदर मुनीर ॾिठो ई? बदर मुनीर? हा बदर मुनीर ॾिठो, बिल्कुलु ॾिठो। उहो पंहिंजी हीरोइन सां प्यार पियो करे। हा बस, सिर्फ़ु तव्हां त नज़र कोन आयो साईं। हीरोइन माउस। हीरोइन तव्हां हो? हू त इलाही मोटी वज़नी हुई, घटि में घटि 3 मण वज़न हो। छो था कुझु रिआयत कयो यार सिंध वासन खां? इहो डायरेक्टरनि चती हई आहे। चती? बाडी मुंहिंजी वॾी कान हुई, CNG विझ रहे साईं। CNG कीअं गाॾी में CNG पवंदी आहे? माण्हू थोरी पवंदी आहे। अदा मुंहिंजा सुहिणा भाउ जावेद, तब्दीली अची वई आहे। पोइ उहा जेकी छोकिरी न, हा माउस, हीअं निकाह पातलो। ठीकु आहे, कुझु टाइम लाइ मञूं था। जूस बूस कोन घुरायो? इहो इंटरव्यू थी वठे। जूस पिया न, कूलर भरिया पिया आहिनि जूसनि जा, तूं घबराए न। महिरबानी राजू जी। हा अॻिते ॿुधाए भला, अहिड़ो को अणवणंदड़ वाक़ियो जंहिंखे तमामु घणो तोखे सदमो हुजे, तोखे कंहिं धोखो ॾिनो हुजे या कंहिं तोखां फ्रॉड कयो हुजे? कहिड़ो ॾुखियो सुवालु करे। मुंहिंजी ज़िंदगीअ जो ख़तरनाक मोड़ इहो आहे त मूंखे हिकिड़ो सीन ॾिनो पियो।
मौत जे खूह जो मौत जे खूह जो जंहिंमें मोटरसाइकिल भॼंदी आहे इहो त मन मेलनि ते हूंदा आहिनि मेले जो सीन आहे न मोटर जी जी डायरेक्टर मूंखे चयो हिन मौत जे खूह में तोखे भॼणो आहे भॼणो आहे पंध तूं यकीन न कंदे चवे साईं मां उन मौत जे खूह में हीअं टापो टाप भॼंदो पियो वञा मौत कौन जिते कार आई मोटरसाइकिल तो तू पियो हले कार खे फिटो कर मां हीअं पंध में भॼंदो हुतां पंध कौन माण्हुनि खां पैसा पियो वठंदो हा से मञो थी खाब में ईअं थियो हूंदो साईं हक़ीक़त आहे हक़ीक़त बिल्कुलु उन खां पोइ यार दिलि भॼी पई कीअं भॼी पई दिलि हुन में किरी पिया हूंदो तव्हांजो अची मथो लॻो हूंदो जीअं मां भॼां पियो मौत जो खुटी पियो मां वञी किशमिशा जे माना मथां किरी पियो अच्छा होॾा हलिया वियो जेको आहे किशमिश वारो तव्हां उते ई फाड़ी कयमि पोइ यार दिलि भॼी पई ओहो राजू ये न कयो ईअं न सही मूंखां पुछो त मां रोआ छो जो सिंध वासी अॻे रोन पिया महांगाई जे करे तब्दीलियूं अची वियूं आहिनि हर शइ महांगी थी आहे वरी तव्हां रो त असांखे ॾाढो ॾुख थींदो साईं सिंध वारनि पाण सां ज़ुल्म कयो इहो वरी कीअं हुननि खे माण्हू चूंडणो हुजे मां थो हुकूमत तूं थो करी बिल्कुलु वज़ीर आला या वज़ीर आज़म थींदो अरे बाबा पोयों पासो सदर डायरेक्टर तव्हां मूंखे इलेक्शन में वोट ॾियो खटायो तव्हांजा सभु नालियूं कचरा नलका राजू माफ़ कजो बाबा इन सरदार जे लाइ वोटिंग न थींदी आहे हुनखे चूंडियो वेंदो आहे चूंडियो त मूंखे पंहिंजे माइटनि बि कोन्हे कयो पोइ माना सदर तव्हां हलो चलो सदर थी वियो ठीकु आहे असांजे तरफ़ां सदर थी वियो जी पोइ कहिड़ो तव्हांजो पहिरियों हुकुम हूंदो पोइ अवाम खे मां ख़िताब कंदुमि त पहिरियां तव्हां पंहिंजूं सुस्तियूं ख़तमु कयो ज़बरदस्त 81 गोरियूं खाइणु बंदि कयो नशो न कयो ऐं थी सघेव त घर में अटो ऐं सम्झी वञे अटो न खाओ जाम हुजे अच्छा ऐं अटो पेट्रोल पंप तां मिलंदो पेट्रोल पंप तां यार पेट्रोल ऐं CNG मिलंदी या डीज़ल मिलंदी हो त अटो कीअं मिलंदो साईं इहा ई त ख़ूबी आहे न असांजी हुकूमत में पेट्रोल तव्हांखे किथां मिलंदो शाख तां पेट्रोल शाख तां बाल्टियूं भरींदा वञो गाॾियूं विझंदा वञो उहो त पाणी न सदर के तूं मां अच्छा सदर जो हुकुम आहे ठीकु ज़बरदस्त जूस त ॿुधायो हा जूस या कूलर भरिया पिया आहिनि थोरो सब्र कयो बाबा इहो छा थी नालो रफ़ीक चांहि मोकिल तव्हां पियो न इहो तव्हांजा स्पेशल आहे फिकी घुराईंदुसि ॿियो ॿुधायो खेरा ॿियो कहिड़ा आख़िरी इहो ॿुधायो त हाणे तव्हांजो छा इरादो लॻो हुते छा था करणु चाहियो यार इरादो मुंहिंजो बसि हिकिड़ो अची बीठो आहे त इहा जेका मूं पंहिंजी माई वरिती आहे न हा इहा तोखे ॾेई हलियो अड़े यादि यार मुंहिंजी बात आहे ईअं छो थो ज़ुल्म करी यार ईअं न कर राजू जावे साईं तब्दीली अची वई आहे इहा कहिड़ी तब्दीली आहे यार जुगाड़ी माल तूं खण मां ॿिए जे पोयां आहियां अड़े न इहा ग़लति ॻाल्हि आहे तूं हल बि हिन ॻाल्हि खे छॾ हाणे भला आख़िरी तव्हांजी कहिड़ी ख़्वाहिश आहे आख़िरी मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश आहे त मूंखे दुबई जी वीज़ा वठी ॾियो उते छा कंदी छम्मा उते एक्टिंग कंदो मतिलबु बिल्कुलु ख़बर पए न दुबई आहिनि खे त ही बताका पखो ॻाल्हायो हीअ असां पार्क में वेठा आहियूं हिते पखो कीअं हलंदो या छलो छोकिरे चवंदा को तार छिकराए पोइ हणनि था पखो अच्छा हाणे को सिंधी क़ौम जे लाइ पंहिंजे दोस्तनि जे लाइ माइटनि मिटनि लाइ को पैगाम ॾियो साईं बिल्कुलु मां पंहिंजे सिंध वासियुनि खे हथ ॿधी हिकु पैगाम ॾींदुमि त बराए महिरबानी पंहिंजे माउ जो पंहिंजे पीउ जो पंहिंजे वॾनि भाइरनि जो ऐं सुठनि दोस्तनि जो चवणु कंदा कयो छो त इन में तव्हांजी भलाई बि थींदी ऐं मुंहिंजी भलाई बि थींदी महिरबानी ज़बरदस्त राजू तव्हां ज़बरदस्त जेको आहे पैगाम ॾिनो जी ऐं मुंहिंजे तरफ़ां सिंध वासियुनि खे ऐं दोस्तनि खे भाइरनि खे माइटनि खे इहो पैगाम आहे बाबा ॻोठनि खे छॾियो पंहिंजूं सुस्तियूं छॾियो निंडूं छॾियो इहो फालतू वेही होटल में पंहिंजो टाइम ज़ाया न कयो निकिरो कराची तरफ़ उते कमु कयो उते नौकिरियूं आहिनि उते तव्हांखे अदाकारी जा चैनल आहिनि उते मज़दूरी मिले थी कमु मिले थो
पाण खे सवारियो, सिंध सवारियो। साथ सलामत, अस्सलाम वालेकुम, खुदा हाफ़िज़।